अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आखिरत में आवा हैं शफी महमद लाखो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद, फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अॼु असांजो जेको मौज़ू आहे उहो निहायत अहम आहे। जेकॾहिं अंग्रेज़ी में उन मौज़ूअ जो नालो आहे लिविंग डेड्स, या सिंधीअ में चइजे त जीअरा मुर्दा। जी हाँ, इंसान हिन धरतीअ ते जेके घुमनि फिरनि था, इन्हनि में तव्हांखे केतिरा ज़िंदा लॻनि था, लेकिन हक़ीक़त में या टेक्निकली इहे मुअल आहिनि। इहो इस्तिलाह जेको आहे सो क़ुरान जो बि आहे ऐं हदीस जो बि आहे त ज़िंदा माण्हू बि मुर्दा थी सघनि था। उहे केरु आहिनि? मिसाल तौरु, जेकॾहिं तव्हां वटि घर में पखो आहे, पर जेकॾहिं पोयां पावर हाउस मां उनखे करंट न मिलंदो त मुअल आहे, पर जे उनखे करंट मिले थो त पखो हले थो। इंसान जेको आहे उन्हीअ जो बि करंट ॻंढियल आहे ख़ालिक सां। जे करंट हले थो त इहो ज़िंदा आहे, पर जे करंट नथो मिले या कनेक्शन नथो मिले त इहो दुनियावी लिहाज़ खां जीअरो आहे, पर हक़ीक़त में मुर्दो आहे। हीउ जेको अल्लाह ताला जा असांजे मथां लख अहसान आहिनि त अल्लाह ताला क़ुरान पाक में पंहिंजे रसूलनि जे थ्रू हर इंफॉर्मेशन जेका जन्नत में वञण लाइ ज़रूरी आहे ॾेई छॾी आहे। हर उहा इंफॉर्मेशन जेका जहन्नम खां बचाए, अल्लाह जी कावड़ खां बचाए, उहा बि ॾेई छॾी आहे। लेकिन ॻाल्हि इहा आहे त इहा इंफॉर्मेशन हासिलु थी करणी पवे, छाकाणि त इंसान खे अल्लाह ताला अकुल ऐं शऊर ॾिनो आहे। जानवरनि ऐं पखियुनि खे इहा इंफॉर्मेशन जेनेटिकली मिले थी, उन्हनि खे को सिखणो कोन थो पए। इहा आहे त इंफॉर्मेशन अवेलेबल आहे, इंसाननि खे हासिलु करणी पवंदी। जानवरनि खे उहा इंफॉर्मेशन जेका आहे सा उन्हनि खे ॼमण साण ई उन जी जीन्स में मिलियल आहे। मिसाल तौरु, हिकिड़ो ॿारु आहे, उनखे साइकिल हलाइण लाइ सिखणी पवंदी, धिका खाइणा पवंदा, गोॾा रहणा पवंदा। लेकिन जेको पखी आहे, जीअं आख़िर में उनजा पर ॼमी वञनि था ऐं उहो जवान थो थिए त माउ उनखे रुॻो धिको थी ॾिए त उन खां पोइ उहो पखी पाण उॾामे थो, हेठि खाॿे मुड़णु, साॼे मुड़णु, हेठि लहणु, मथे चढ़णु, इहे सॼियूं मैन्यूवर्स जेके करणु, इहे सभई जेके आहिनि से हुनखे जेनेटिकली ख़बर आहे। लेकिन इहा इंफॉर्मेशन इंसान नथो हासिलु करे, ऐं पोइ इन्हीअ जे करे जेको आहे सो हू क़ुरान जे ज़बान में हिकिड़ी मुर्दा ज़िंदगी गुज़ारे थो, पर जेको इहो इंफॉर्मेशन हासिलु थो करे उहो ज़िंदा आहे। हाणे अचूं था इन सिलसिले में। पहिरीं ॻाल्हि त अल्लाह ताला जी केतिरो वॾो आहे। असीं चऊं था न अलाह अकबर, अज़ाननि में बि ॿुधूं था अलाह अकबर, पर सोचियो अथऊं त केतिरो वॾो आहे। हाणे जेकॾहिं इन ते गौर था कयूं त इंसान जो होश उॾामी थो वञे, छाकाणि त हीअ ज़मीन सिज जे मुक़ाबले में सरेह जे दाणे जेतिरी आहे। वरी सिज जेको आहे सो पंहिंजे गैलेक्सीअ में, गैलेक्सी जेका जंहिंमें आहे उन्हीअ जे मुक़ाबले में सरेह जे दाणे जेतिरो आहे। गैलेक्सी वरी जेको आहे सो पूरे जेको आसमान आहे उन में सरेह जे दाणे जेतिरी आहे। वरी उहो पूरो आसमान वरी पूरे यूनिवर्स जे मुक़ाबले में सरेह जो दाणे जेतिरो आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं इन सोचिजे थो त इन खे ठाहिण वारो अलाह केॾो वॾो आहे, यानी इंसान जो होश हवास उॾामी थो वञे, एॾो अलाह वॾो आहे। इन जो मतिलबु इहो आहे त अलाह ताला क़ादिर आहे त एॾी वॾे हूंदे जी एॾी टेक्नोलॉजी आहे जो हिकु हिकु इंसान खे डायरेक्ट मॉनिटर करे सघे थो। मिसाल तौरु मां वेठो आहियां, मुंहिंजो सॼो प्रकार ॾिसे थो, अखियूं थो चिंबियां, निहारियां थो, हेॾे कयां थो, इहो सॼो हू नोट करे थो। छो त हू एॾो वॾो आहे इन लिहाज़ खां जो हुनजी एॾी संसार आहे ऐं संसार आहे ऐं हुनजी टेक्नोलॉजी आहे। लेकिन हिकिड़ी ॻाल्हि आहे, आख़िर इंसान सां अलाह जो कनेक्शन आहे। पावर हाउस वांगुरु अलाह इंसान सां अलाह जो करंट मिलियल आहे। लेकिन जॾहिं अलाह जो कंहिं इंसान सां करंट नथो मिले त उन वक़्त में हू हिन दुनिया में जहिड़ो आहे, लेकिन मुअल आहे। अचो त हाणे इन ॻाल्हि खे असीं क़ुरान मां सम्झूं। अल्लाह ताला इहा शइ असांखे क्लियर करे ॿुधाई आहे।
आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल मा यअबउ बिकुम रब्बी लौला दुआउकुम। तर्जुमो आहे त रब थो फरमाए त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायोनि त अलाह खे तव्हांजी परवाह कान्हे का जेकॾहिं तव्हां ख़ुदि अलाह खे न पुकारियो था। परवाह न हुजण जो मतिलबु छा आहे? अलाह तव्हांखे निहारे बि कोन थो, तव्हांखे ॾिसंदो बि कोन। तव्हां हुनजे नोटिस में बि तव्हांजा अमल रिकॉर्ड थियनि था, पर ज़ाती तौरु तव्हां अलाह जे नोटिस में न हूंदो। अलाह तव्हांजे बारे में परवाह न कंदो जे तव्हां पाण न पुकारियोसि। यानी इन जो मतिलबु आहे त असांजो कनेक्शन अलाह सां असांजे हथ में आहे। इहो स्विच असां था ऑफ कयूं हितां, अलाह ऑफ नथो करे। असां जॾहिं अलाह खे यादि नथा कयूं, अलाह जो नालो नथा वठूं, त अलाह बि असां खां विसारे थो। मिसाल तौरु जेकॾहिं मां चवनि सुभान अलाह, त एतिरे टुकड़े में मां स्विच ऑन करे छॾियो, अलाह मूंखे ॾिसे थो। मां अलाह जो ज़िक्र वेही कंदुसि, दोस्तनि सां कंदुसि, त अलाह मूंखे ॾिसे थो। अलाह पाक जी मूं ॾे तवजह आहे। साॻे नमूने सां ज़िक्र जो करण जो मतिलबु न आहे त रुॻो ज़बान सां कजे। ज़िक्र जो मतिलबु आहे अलाह जे हुक्मनि मुताबिक़ ज़िंदगी गुज़ार। जेकॾहिं तौर तव्हां कयो था ऐं तौर में तव्हां ठगी नथा कयो, त इहो बि ज़िक्र आहे। जेकॾहिं तव्हां कंहिं ग़रीब जी मदद कयो था, इहो बि ज़िक्र आहे। यानी 24 कलाक इंसान जेको बि कमु करे, पर उन में अलाह जा हुकुम ऐं अलाह जी मर्ज़ी यादि कंदो त इहो ज़िक्र आहे। ऐं वरी जेकॾहिं ज़बान सां बि अलाह खे पुकारींदा रहंदव, अलाह अकबर चवंदव, सुभाणे इहो बि ज़िक्र आहे। रब फरमाए थो फ़क़त कज़बतुम, पर जेकॾहिं इहा ॻाल्हि तव्हांखे सम्झ में नथी अचे त को तव्हांजो कनेक्शन अलाह सां आहे ऐं स्विच तव्हां वटां ऐं तव्हां स्विच पंहिंजो बंदि कयो वेठा हो, फसौफ़ यकून लिज़ामा, पोइ अलाह चए थो मां त पोइ हिसाब वठंदुसि तव्हां खां। छाकाणि शयूं त मुंहिंजूं था खाओ, अंब मुंहिंजा खाओ, खीर मुंहिंजा पियो, स्विच बंदि करे वेठा आहियो, मूंसां कनेक्शन तव्हां कटे था छॾियो, तंहिंजे करे मां तव्हांखे कोन थो कयां। तंहिंजे करे रब साईं फरमाए थो फ़ज़कुरूनी, मूंखे यादि कयो, माना स्विच ऑन कयो। अज़कुरकुम, त मुंहिंजो कनेक्शन तव्हां सां मिली वेंदो। फ़ज़कुरूनी लफ़्ज़ी तर्जुमो आहे मूंखे मुंहिंजो ज़िक्र कयो, अज़कुरकुम ऐं तव्हांखे यादि कंदुसि। वशकुरूली, ऐं मुंहिंजो शुकुरु कयो। शुकुरु आहे छा? शुकुर जो मतिलबु आहे शुकुरु तॾहिं थींदो जॾहिं अलाह जी नेमत अलाह जी सम्झी इस्तेमालु कंदव ऐं पोइ अलाह जो शुकुरु कंदव, त इहो बि कनेक्शन आहे। जेकॾहिं मां हिकिड़ो खीरु पियां थो ऐं इहो चवां त हीउ खीरु मूंखे इन लाइ मिलियो आहे जो मां वॾो को सेठ आहियां, या वॾो को पहलवान आहियां, वॾो को इंजीनियर आहियां, वॾो डॉक्टर आहियां, एॾो कमाए आयो आहियां, तॾहिं मां घर में अंब या खीर खावां थो, त पोइ तव्हांजो स्विच ऑफ आहे। पर जे इन लाइ चवंदो त अलाह ताला जी तौफ़ीक़ मूंखे ॾिनी, मूंखे सिहत ॾिनई ऐं इन लाइ मूं कमायो, अलाह जे हिन जिस्म खे इस्तेमालु करे मूं कुझु कमायो, उन मां खीर वरितमि, इहो मूंखे रब प्यारियो, त इहो शुकुरु आहे। ऐं शुकुर जो मतिलबु आहे त अलाह जी नेमतूं इस्तेमालु करे करे इंसानु एॾो अलाह खे जो अहसानमंद थिए जो अलाह जे हुकुमनि ते ख़ुशी ख़ुशीअ सां ड्रोड़ी ड्रोड़ी इबादत बि करे, उनजा हुकुम बि बजा आणे। अलाह फरमाए थो वशकुरूली, मुंहिंजो शुकुरु कयो, वला तकफुरून, ऐं मुंहिंजो नाफ़रमानी न कयो, नाशुक्री न कयो। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे मन ज़करनी फ़ी का यक़ूलुल्लाह मन ज़करनी फ़ी नफ़्स ज़करतहू फ़ी नफ़्सी, जेको मूंखे दिलि में यादि थो करे, रब साईं फरमाए थो मां बि उनखे दिलि में यादि थो कयां। मन ज़करनी फ़ी मला, जेको अवाम में या माण्हुनि में मूंखे यादि थो करे, जीअं कंहिंसां दर्स थो करे, जीअं हींअर असीं आवाम में दर्स था कयूं, त ज़कर त ख़ैर मिनहुम, त अलाह वटि जेके वरी उन वटि जेके माण्हू आहिनि उहे वरी सभिनी खां बहितर आहिनि, जेके फ़रिश्ता आहिनि, वॾा बुज़ुर्ग आहिनि, ऐं इहे शयूं आहिनि। उन खां पोइ ॿी हदीस शरीफ़ में अचे थो त हीउ जेको आहे सो तिरमिज़ी मां कढी आहे मूं इहा, त हज़रत यहया बिन सईद, उन खां अब्दुल्लाह बिन सईद, हज़रत मौला बिन अयाश अन अबी बहरिया अन अबी दरदा चए त रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अला उनब्बिउकुम ख़ैर अमालिकुम, चई मां तव्हांखे न ॾसियां त तव्हांजा अमल सभिनी खां बहितर कहिड़ा आहिनि। व अज़काहा इंद मलिकुकुम, ऐं अलाह वटि इहे तमामु नेकीअ जा कम आहिनि। व अर्फ़हा फ़ी दर्जातिकुम, ऐं तव्हांजा दर्जा वधाईंदा। व ख़ैर लकुम मिन इन्फ़ाक़ ज़हब वल वरक़, ऐं तव्हां जेकॾहिं सोन बि विरहायो या पैसा विरहायो त इन खां बि बहितर आहिनि। ख़ैर लकुम मिन तलकू अदूकुम व तदरुबू अनाकुम व यदरुबू अनाकुम, या तव्हां दुश्मननि सां मुक़ाबिलो कयो जिहाद में ऐं तव्हां जेको आहे सो उन्हनि खे मारियो ऐं हू तव्हांखे मारनि। कालू फरमाईंद हा रसूल सां ॿुधायो, काल ज़िक्रुल्लाह, अलाह जो ज़िक्र इन्हनि सभिनी शयुनि खां मथे आहे। ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ इन प्रोग्राम खे जारी रखंदासीं।
अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आखिरत में भली काल मौजूदा वठूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जी अदा दादा असां इहो सवाल इहो आहे, असांजी वालदा आहे उनखे माना राति जो निंड न आहे साईं। अच्छा, जी जी ॾिसो जेकॾहिं निंड तव्हांजी वालदा खे नथी अचे त तव्हांखे दवा बि करणी आहे, दुआ बि करणी आहे। दुआ जो तरीक़ो इहो आहे त तव्हां पंहिंजी वालदा खे चओ त राति जो वुज़ू करे सुम्हे ऐं जेकॾहिं गरम पाणीअ सां गुस्ल करे सघे थी त करे। उन खां पोइ आयतल कुर्सी, कुल औज़ रबिल फलक, कुल औज़ रबिन नास, कुल हु अल्लाहु अहद पढ़ी ऐं पंहिंजे जिस्म ते फूके। ऐं इन सां गॾु दवा इहा आहे त जेकॾहिं वाक़ई का निंड आहे त तव्हां हुनखे फ़िलहालु इन निंड खे क़ाइमु करण लाइ हल्की फुल्की का निंड जी गोरी बि ॾियोसि। इहे ॿई शयूं इनशा कंदव त तव्हांजी वालदा खे, छो त निंड न करणु वॾी बीमारीअ जो सबबु थिए थी। अलाह ताला तव्हांखे उनखे पनाह मां रखे। असांजी ॻाल्हि हले पई त हिकिड़े रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां शख़्स पुछो, चई अई नास ख़ैर। रसूलुल्लाह सल्लम शख़्स त घणा ई आहिनि पर सभिनी खे भलो केरु आहे? त पाण फरायूं मन ताल उमिरि हू व हुसन अमल हू। चए थो भलो आहे जंहिंजी उमिरि वॾी थिए ऐं अमल बहितरीनु हुजनिसि। छाकाणि त अचे थो त नेकी करण सां उमिरि वधे थी, नेकी करण सां उमिरि में इज़ाफ़ो थिए थो ऐं दुआ करण सां इंसान जी क़िस्मत में तब्दीली अची थी वञे। यानी कि क़ज़ा में लिखियल आहिनि वर्ग दुआ घुरण सां तब्दील थी सघनि था। मिसाल तौरु सदके करण सां भलाऊं टरनि थियूं, माना भलाऊं हुयूं न क़िस्मत में, सदके करण सां टरी वियूं साॻे नमूने सां। तंहिंजे करे नेकी करण सां उमिरि वधे थी। जंहिंजी उमिरि वॾी थी थिए माना मन ताल उमिरि हू त उन इहो शख़्स बहितर आहे। व हुसन अमल हू, अमल जंहिंजा बहितर हुजनि। ईअं न त बुछड़े अमल सां हुनजी उमिरि वॾी थिए, नेक अमल सां हुनजी उमिरि वॾी थिए थी त इहो शख़्स बहितर आहे। त हिकिड़े ॿिए शख़्स चयो, या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन शराइल इस्लाम कद कसरत अलैना। चई साईं इस्लाम में त ख़ैर जा कमनि जा घणा ई तरीक़ा आहिनि। फमरनी बि अमुर अतसबत बि, मूंखे अहिड़ो को ॾसियो जंहिं ते बसि मां ॼमी वञा। काल चई त पोइ तूं हीअं कर, ला यज़ा लिसानक रतबन बि ज़िक्र लाइ, पोइ तुंहिंजी ज़िबान जेका आहे न अलाह जे ज़िक्र सां हर वक़्तु भरियल हुजे ऐं तर हुजे। सवाल थो पैदा थिए त अलाह ताला जेको आहे सो आख़िरी इहो ज़िक्र आहे छा? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, अॼु हिन सॼे मुंहिंजे जेको दर्स आहे इन जो हींअर अचे थो नतीजो। काल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मसलुल लज़ी यज़कुरु रब्बहू वल्लज़ी ला यज़कुरु रब्बहू मसलुल हय्य वल मय्यित। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको शख़्स अलाह खे यादि करे थो उहो ॼणु ज़िंदा आहे ऐं जेको नथो यादि करे उहो मुअल आहे। माना इन जो मतिलबु थियो त जेकॾहिं तव्हां अलाह खे यादि नथा कयो ऐं स्विच ऑफ आहे तव्हांजो, त तव्हां मुअल आहियो। पोइ भली खाईंदा था वतो, पढ़ो था, नौकरियूं कयो था, पर टेक्निकली तव्हां मुर्दा हो। छाकाणि त तव्हांजो पावर हाउस सां कनेक्शन कोन्हे, रब तव्हांखे निहारे कोन थो, रब तव्हांखे यादि कोन थो करे। तव्हां जेको आहे सो मुअल आहियो, पर जॾहिं अलाह सां कनेक्शन आहे तव्हांजो त पोइ तव्हां ज़िंदा आहियो। ऐं इहा ई जेका आहे सो मां इहो मुंहिंजो मौज़ू हो त इहे मुर्दा ज़िंदा कीअं था थियनि। तंहिंजे करे जेको आहे सो अचे थो हुन में त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अक्सरू ज़िक्रुल्लाह हत्ता यक़ूलू मजनून। चई अलाह जो एॾो ज़िक्र कयो, हर वक़्तु ज़िक्र कयो जो माण्हू ॾिसी चवंदा हे चरियो आहे। त हे छा वेठो करे? छाकाणि त ज़िक्र सां ई, अलाह खे यादि करण सां ई तव्हां ज़िंदा आहियो, न त तव्हां मुर्दा आहियो। तंहिंजे करे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अलाह जो एॾो ज़िक्र कयो जो ॾिसण वारा चवंदा हे छा पियो थो करे, तस्बीह पियो थो फेराए ऐं हे चरियो आहे, मजनून जो माण्हू तव्हांखे चरियो चवनि। हालांकि ज़िक्र गाॾी हलाईंदे करे सघिजे थो ऐं सवला लफ़्ज़ आहिनि ज़िक्र जा, सुभान अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, ला इलाहा इहे। लेकिन सभ खां वॾो जेको ज़िक्र जेको अलाह खे प्यारो आहे उन जे बारे में रसूल फरमायो कलमतान ख़फ़ीफ़तान अला लिसान। हिकिड़ा ॿ ज़िक्र जा ॿ जुमिला आहिनि जेके आसान आहिनि चवण में ज़बान ते। सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम, सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम। ऐं इन कलम जे बारे में फरमाई त ज़बान ते आसान व सकीलतान फिल मीज़ान, ऐं मीज़ान में ॻरा, व हबीबतान इल्लाह, अलाह जे आॾो उनखे ॾाढा प्यारा आहिनि। त पाण फरमायूं त एतिरो ज़िक्र कयो जो माण्हू तव्हांखे चवनि त ही चरियो आहे। काल वठूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं। जी साईं। फ़कीर मोहम्मद शरीफ बमड़ो साईं। हा साईं।
मुंहिंजो दुकानु आहे साईं ग़रीब माण्हू ऐं ॿियो पेर में बि ज़ख़म आहे ॾाढो इलाज कराए कराए थको आहे ॾाढो ग़रीबी हाल आहे तव्हां इन जे लाइ असांखे को वज़ीफ़ो का दुआ ॾिसिजो असां करण लाइ तयारु आहियूं। ॾिसो मूं तव्हांखे जीअं अॻाड़ो सुवाल में कयो त इस्लाम में सिर्फ़ु दवा कान्हे, न को इस्लाम में सिर्फ़ु दुआ आहे या वज़ीफ़ो आहे, इन ॿिन्ही जी कॉम्बिनेशन आहे। दुआ ज़रूरी आहे ऐं दवा सुन्नत आहे, ॿिन्ही खे कयो। तंहिंजे करे जेको आहे सिर्फ़ु दवा करण सां फ़ाइदो नथो थिए। जीअं शाह लतीफ़ चयो न त पंहिंजो जेको सो फकियूं तॾहिं फ़र्क़ु कनि जॾहिं अमुर थिए हकीम जो, अलाह जो हुकुम थींदो त फकियूं फ़र्क़ु कंदियूं। इहो त आहे अलाह जो हुकुम जेको दुआ सां थींदो, पर उन सां गॾु दवा बि ज़रूरी आहे। हाणे जेकॾहिं तव्हांजे पेर में ज़ख़र आहे त सभ खां पहिरीं त ॾिसो त इहो शुगर जे करे बि थी सघे थो, ऐं तव्हांखे शुगर आहे तंहिं करे ज़ख़म नथो छुटे, इनखे डायबिटिक फुट बि चइबो आहे। इहो त तव्हां डॉक्टर खे ॾेखारियो। उन सां गॾु जेको आहे सो तव्हां जेको आहे सो इन जे मथां अलहम शरीफ़ पढ़ो, 2-3 दफ़ा पढ़ी फूकियोसि, इन जी सफ़ाई रखो ऐं तहजद में उथी अलाह खां बीमारीअ में शफ़ा जी दुआ घुरो। उन खां अलावा माखी बि आहे, चवनि था त ज़ख़म ते हणण सां माखीअ जो असरु पइजी थो वञे। त इहे शयूं आहिनि जेके तव्हां सबबु ऐं दुआ बि इख़्तियार कयो त इनशा ताला अलाह तव्हांखे शफ़ा ॾींदो। उन खां पोइ ॿी हदीस शरीफ़ में अचे थो त नबी काल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मा मिन क़ौमिन जलसू मजलिसन लम यज़कुरुल्लाह फी, चए थो जेकॾहिं हिकिड़ी क़ौम आहे या माण्हू गॾु वेठा आहिनि, कचहरी वेठा कनि, उन में अलाह जो को ज़िक्र कोन्हे, अलाह जी ॻाल्हि कोन था कनि, न को नेकी करण जूं ॻाल्हियूं कनि था, न को कंहिंजी मदद करण जे लाइ प्लानिंग कनि था। इला राव हसरतन यौमल क़यामत, त क़यामत जे ॾींहं ते इहो जेको टाइम हिननि गुज़ारियो कचहरीअ में अलाह खे यादि न कयो, इन ते ॾाढो हसरत कंदा त काश मां जेको आहे सो ओॾी महिल अलाह जी ॻाल्हि कयां। इन जो मिसाल हीअं आहे त जॾहिं हिकिड़ो छोकिरो पेपर में फेल थो थिए त पोइ चए थो अड़े मां जेको आहे सो हीउ फलाणो सुवालु छॾे ॾिनो, जेकॾहिं हिन सुवाल खे मां चङी तरह कयां त पास थी वञा। उते बि तव्हांखे ईअं हसरत पैदा थींदी। इहो फरमाए थो, तंहिंजे करे रब साईं फरमाए थो ए इंसानो ज़िंदा रहो, मुर्दा न थी घुमो। या अय्युहल्लज़ीन आमनुज़्कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा, ए ईमान वारो अलाह जो ज़िक्र वधीक कयो। माना छा आहे वधीक करणु? माना जेकॾहिं तव्हां 80% यानी जेकॾहिं 24 कलाक उन मां 8 कलाक तव्हां सुम्ही था पओ त बाक़ी वञी बचा 16 कलाक, 16 मां घटि में घटि 10-12 कलाक त जहिड़ा रहो, पोइ खणी 3-4 कलाक मुर्दा थी वञूं त भली थियूं थियो कसीर, पर लेकिन घटि में घटि ज़िंदा त रहो, ऐं ज़िंदा तॾहिं रहंदव जॾहिं तव्हां अलाह पाक खे यादि कंदव। तंहिंजे करे हदीस सही मुस्लिम जी हदीस शरीफ़ में अचे थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अलाह अज़्ज़ व जल अना इंद ज़न अब्दी, अलाह ताला फरमाए थो त जेतिरो बानो मूं ॾे विख खणंदो मां बि उन सां ओतिरो मामिलो कंदुसि। ऐं वना अना माऊ हैन यज़कुरनी, ऐं जॾहिं मूंखे यादि थो करे त मां उन सां गॾु पहुची थो वञा। माना अलाह जो कनेक्शन मिलणु, माना अलाह चए थो मां उन सां गॾु थी थो वञा। इन अज़कुरनी फ़ी नफ़्सी, जेकॾहिं दिलि में थो यादि करे, ज़कर तो फ़ी नफ़्सी, त आउं बि दिलि में यादि थो कयांसि। वञ ज़करनी फ़िल मला, ऐं जेकॾहिं माण्हुनि में थो ज़िक्र करे त मां हुनखे इन खां बहितरीन महफ़िल में यादि थो कयां। वञ तक़रब मिनी शिबरन तक़रबतु इलैहि ज़िरान, ऐं साॻिए सां मां माना थो करे वञा, जेकॾहिं हू हिकिड़ी आङुर खणे थो मूं ॾे त मां हिन ॾे ॿाह जेतिरो वेझो थो अचां, ऐं जेकॾहिं हीउ ॿाह जेतिरो मूं ॾे वेझो अचे थो त मां हुनखे वॾी विख वेझो थो अचां, ऐं जेकॾहिं मूं ॾे आस्ते थो पंधु करे त मां तेज़ हुन ॾे अचां थो। रब चए थो मुंहिंजो इहो तरीक़ो आहे। तंहिंजे करे असांखे खपे त असां ज़िंदा रहूं, मुर्दा न थियूं। रब साईं अॻिते फरमाए थो या अय्युहल्लज़ीन आमनुस्तईनू बिसब्र वसलात, अलाह ताला फरमाए थो ईमान वारो तकलीफ़ तव्हांखे ईंदी हिन दुनिया में, छाकाणि जन्नत जे लाइ आज़माइश ज़रूरी आहे, ऐं जिन जी आज़माइश अञा आहे ई कान थी, उनखे का तकलीफ़ नथी पहुचे, माना हे जन्नत जे लाइ त अञा कंसीडर ई कोन था थियनि। आज़माइशूं तॾहिं थींदियूं जॾहिं इंसानु उन लेवल ते पहुचंदो त चयो वेंदो हा हिन जा चांसिस आहिनि जन्नत में वञण जा, त पोइ अलाह ताला हुनखे आज़माइश ॾिए थो। उन आज़माइश खां बचण जो कहिड़ो तरीक़ो आहे? ए ईमान वारो मदद वठो सब्र ऐं निमाज़ खां। निमाज़ हर मुश्किलात जो हल आहे। तव्हांखे जेकॾहिं तकलीफ़ थिए थी ॿ रकातूं मुसले ते वज़ू करे बीही रहो, ऐं ख़ासि तौर तहजद में। सब्र जो मतिलबु आहे मर्द मुजाहिद थियणु, मुड़ुस माण्हू थी तकलीफ़ुनि खे मोह ॾियणु, मुड़ुस माण्हू थी पंहिंजे हक़ लाइ जिदोजहद करणु। इन अल्लाह मा साबरीन, अहिड़नि मुड़ुस माण्हुनि सां रब जी मदद गॾु हूंदी आहे। अलाह फरमाए थो त जेको आहे सो वला नबलुवन्नकुम बिशैइन मिनल ख़ौफ़िल जू, बाक़ी आज़माइश कहिड़ी कहिड़ी थींदी उहो ॾसे थो। तव्हांखे कॾहिं ख़ौफ़ सां आज़माईंदुसि किन माण्हुनि खे, किन खे वरी ॾुकर ॾेई आज़माईंदुसि, व नक्से मिनल अमवाल, कंहिंखे माल में कमी करे आज़माईंदो। ईअं न आहे त सभई शयूं हिकिड़े सां करे। वल अनफुस, कंहिंखे बीमार करे आज़माईंदो,
व समरात कंहिंखे वरी मेवा घटाए आज़माईंदो। बशिर साबरीन जेके माण्हू मुड़ुस माण्हू थी इन्हनि तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियनि था ऐं आज़माइशुनि मां पास थियनि था, उन्हनि खे मुबारकूं ॾियो। काल ब्रेक वठूं था, इंशाल्लाह ब्रेक खां पोइ प्रोग्राम जारी रखंदासीं। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में भली कार। त रब साईं फरमाए थो, मां आज़माइश वठंदुसि। कंहिंखां कहिड़ी वठंदो, कंहिंखे बीमार करे वठंदो, कंहिंजो रिज़्क़ घटि कंदो, कंहिंखे को प्यारे खे मौत ॾेई छॾींदो। इहे सभु आज़माइशूं अचनि थियूं। हाणे छा आहे अॻिते चए थो बिस्मिल्लाह रहमान रहीम अल्लज़ीन इज़ा असाबतुहुम मुसीबतुन क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। चए थो जॾहिं कंहिंखे इहा तकलीफ़ अचे थी ऐं चवे थो त इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, छा माना आहे इन जी? माना त आहे त इन्ना लिल्लाह असां अलाह लाइ आहियूं, व इन्ना इलैहि राजिऊन असांखे अलाह ॾे मोटणो आहे। इनखे सम्झणो पवंदो। इन्ना लिल्लाह व इन्ना इलैहि राजिऊन जी माना ईअं न आहे जीअं माण्हुनि खे आम तौरु ज़हन में थो वञे। इन जो मिसाल मां हींअर ॾींदुसि। ॿ हिकिड़ा सम्झो त जेको आहे सो दोस्त आहिनि, वञनि था लाहौर, हैदराबाद जी स्टेशन ते वेठा आहिनि, रश लॻी पई आहे, गाॾी आई, हिकिड़ो चढ़ी वियो, हिकिड़ो रहिजी वियो। वरी उन दोस्त खे चवंदो, हीअं करे चवंदुसि त मां जेको सो अचां थो ॿी गाॾीअ में पोयां, हुन चयो अचु पोयां ॿी गाॾीअ में। हाणे जेकॾहिं उहो दोस्त जेको प्लेटफॉर्म ते रहिजी वियो आहे, बजाए जेका पोयां ॿी गाॾी आहे उन जो इंतज़ारु करे, वठी पिटको करे, चंबा हणे मुंहं खे, मिटी विझे, वरी घर वारनि खे फ़ोनूं करे, भेनरुनि खे घुराए, वरी हुन जे माउ पीउ खे घुराए, वरी उहे वेही रोअनि ऐं पिटनि, त माण्हू चवंदा बाबा छाजे लाइ था रोओ पिटो? चवंदा दादा हे असांजो छोकिरो अॻु में निकिरी वियो आहे, हाणे मां पोयां। अड़े बाबा पोयां वञी थो न, त ॿई पई वियो लाहौर, तूं बि 1.5 कलाक खां पोइ वञी थो, त पोइ छाजे लाइ थो पिटको करीं? इहो आहे इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। माना इन जो मतिलबु इहो आहे त जेकॾहिं हिकिड़ो माण्हू का मरी वियो आहे, को वेझो अज़ीज़, त मां छा चवंदुसि? मां चवंदुसि दादा का ॻाल्हि कान्हे का, हे अॻियां वियो आहे न जेॾे, मां वञण वारो आहियां। थी सघे थो महीने में मरां, थी सघे थो 2 ॾींहंनि खां पोइ मरां, थी सघे थो 2 साल लॻनि, 5 साल लॻनि, त मतिलबु आहे त हे वियो आहे त मां पोयां अचां थो। त जेको माण्हू पिटको थो करे मरण वारे जे पोयां, इन जो मतिलबु त बेवकूफ़ आहे, या हिन खे आसिरो आहे त मां मरंदुसि कोन। जेकॾहिं तूं न मरंदे त पोइ त रोअदा, छो त पोइ त हू तो हमेशह लाइ छुटो, तूं हुनखे कोन मिलंदे। पर जे तूं पाण मरी थो, मरण वारो आहीं, त पोइ ज़ाहिर आहे हुन सां मिलंदे वञी। तंहिंजे करे इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। तॾहिं चइबो आहे त जेको मैयत जे मथां रोई ऐं पिटको था कनि, इन्हीअ ते अलाह इन लाइ थो नाराज़ थिए त बेवकूफ़ो तव्हां कोन मरंदव छा? मरंदव त हुन सां वञी मिलंदव। अॻियां पोयां जी ॻाल्हि आहे, पर जेको पिटको था कयो त माना हाणे साईं मां त सॼी उमिरि हिते रहंदुसि, बाबो गुज़ारे वियो या भाउ गुज़ारे वियो। इहो आहे त मुसीबत थिए थी त चवणु खपे इन्हनि खे इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, माना परवाह न आहे, हे थोरो अॻियां निकिरी वियो, असीं पोयां अचूं था। तंहिंजे करे जेकॾहिं कंहिं मैयत जे पोयां के रोए थो, पार कढे थो, त जेको आहे सो मैयत खे हुनजो अज़ाब थींदो। छो थींदो? छाकाणि हुन मैयत छो न हिननि खे सम्झायो त बाबा जीअं मां तव्हांखे ॾसियां थो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, त माना हिकिड़ो अॻियां निकिरी वियो, पोयां असीं अचण वारा आहियूं। इहो ई आहे हुनजो जवाबु। वठी रोइजे ऐं पिटकिजे, इन ते जेको आहे सो इहो हिकिड़ो अक़ीदो ई ग़लति आहे त माना मां कोन मरंदुसि, तंहिंजे करे मूंखां हमेशह लाइ छुटी वियो। अदा जेकॾहिं तूं मरणो आहीं त 2-3 सालनि खां पोइ उहो ई मिलंदेसि वञी। ऐं जेके माण्हू ईअं कनि था, रब फरमाए थो उलाइक अलैहिम सलवातु मिन रब्बिहिम, अहिड़नि ऐं वरहमत, अहिड़नि माण्हुनि ते जिन खे एॾी सम्झा जो सम्झी था वञनि त हे अॻियां वियो आहे, पोयां वञण वारो आहियां, ऐं पिटको ऐं रोअण कोन था कनि, त रब चए थो इन्हनि जे मथां सलवातूं आहिनि। सलात अलाह ताला नबी करीम सलाह जे मथां ॾिनियूं आहिनि, अहिड़नि शख़्सनि जे मथां चवे थो उलाइक अलैहिम सलवातु मिन रब्बिहिम व रहम, अहिड़नि जे मथां अलाह जी तरफ़ां सलातूं आहिनि ऐं अलाह जी तरफ़ां रहमत आहे। व उलाइक हुमुल मुहतदून, ऐं इहे माण्हू जेके आहिनि से हिदायत याफ़्ता आहिनि। उन खां पोइ हीअ जेके ॻाल्हियूं सभु क़ुर में आहिनि, शिरक जे बारे में, बिदअतुनि जे बारे में, इन्हनि अक़ीदनि जे बारे में, लेकिन माण्हू छा आहिनि त असां वटि गुरबत जे करे पोइ फ़िरका था ठाहिनि, पोइ वरी पंहिंजे फ़िरके खे रखण लाइ क़ुर जो को टुकुर था खणनि, बसि उन्हीअ ते कमु था कनि। को थो टुकुर खणे त ज़िक्र कयो ज़िक्र कयो ज़िक्र कयो, माना हाणे उन्हनि खे ॿियो कमु ई कोन्हे रुॻो ज़िक्र जो। के वरी टुकड़ा खणनि था निमाज़ जा, त बसि निमाज़ पढ़ो, बाक़ी ॿियो कमु ई कोन्हे इस्लाम में। इस्लाम में दाख़िल थियणो आहे मुकमल। पोइ इहे जेके तबिका आहिनि, पोइ इहे कनि छाजे लाइ था? ॾोकड़नि कमाइण जे लाइ। ऐं पोइ वरी क़ुर जूं आयतूं जेके इन्हनि जे इन फ़िरके जे रोकण जे लाइ या ख़िलाफ़ उनखे लिकाइनि था। मिसाल तौरु शिरक ते, हाणे ॾिसो न केॾो शिरक आहे असां वटि, 80-90% माण्हू शिरक कनि था, ऐं उनखां पोइ बिदअत थी त सम्झो त 95% आहिनि। पोइ इहे माण्हू एतिरा % आख़िर के माण्हू आहिनि जेके इन्हनि खे गुमराह कनि था न,
पोइ इहे माण्हू नथा ॾसनि जेको आहे सो इंसाननि खे त रब साईं फरमायो आहे त जेको आहे सो घुरो त अलाह खां घुरो, अलाह तव्हांखे साह जे रग खां वेझो आहे। ऐं अलाह ताला इहो मना कयो आहे त तव्हां कंहिं जेको हिन दुनिया में हलियो वियो आहे उन खे पुकारे चओ त फलाणा मूंखे रब खां कमु कराए ॾे, असल में शिरक त इहो ई आहे। पोइ इहे शयूं क़ुर में अचनि थियूं जिन खे तव्हां सॼो था, इहे बि मुंहिंजा बाना आहिनि। ऐं जेकॾहिं तव्हांजो सॾु ॿुधनि था त जवाबु ॾियनि न, त तव्हां ॿुधनि था, बाक़ी सॾु नथा ॾेई सघनि, क़ुर थो चवे। पोइ माण्हू इहे आयतूं लिकाइनि था। पोइ रब साईं फरमाए थो इन लज़ीन यक्तुमून मा अंज़लना मिनल बय्यिनात वल हुदा, चए थो उहे माण्हू जेके क़ुर जूं आयतूं जेके चिटियूं आहिनि, हिदायत आहे जेको असां नाज़ुल कयो उन मां लिकाइनि था, मिन बाद मां बय्यनाहु लिन्नास फिल किताब, जॾहिं की सॼो क़ुर सॼो अवाम नास लाइ आहे त हिनखे सॼियूं ॻाल्हियूं ॿुधायो। ईअं न हुनखे चूंडे चूंडे कुझु ॿुधायो कुझु न ॿुधायो, या वरी अॻियां त वरी जेके मुजरिम आहिनि उहे वरी कूड़ियूं ॻाल्हियूं अलाह ते हणंदा, अलाह हीअं चयो आहे, अलाह हीअं चयो आहे, वरी ज़ईफ़ या जेके से कूड़ियूं हदीसूं माण्हुनि खे ॿुधाईंदा। उलाइक यलअनहुमुल्लाह, इहे जेके ॾोकड़नि जे करे या आधा जेब में आधा देग में, इन्हनि जे लाइ अलाह फरमाए थो त इन्हनि खे अलाह जेको आहे सो लानत थो करे। उहे यलअनहुमुल लाइनून, ऐं लानत करण वारा बि हूंदे लानत कंदा। ऐं तंहिंजे करे जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सुनन अबू दाऊद में, मन सुइल अन इल्मिन फकतमहू, जेकॾहिं कंहिंखे का ख़बर आहे ऐं वीचारो हुन खां पुछे थो, इल्मु अथसि नथो ॿुधाए, त उन खे अल जमहुल्लाह लिजामिन मिन नारिन यौमल क़यामत, क़यामत हुनखे बाहि जो लॻाम ॾिनो वेंदो। मिसाल तौरु हिकिड़ो माण्हू थो तव्हांखे चए साईं हीउ जेको आहे सो मां वुज़ू कीअं कयां, वुज़ूअ जो तरीक़ो ॿुधायो, त उनखे चवणु अदा मूंखे ख़बर आहे तूं आलमनि ॾे वञ, मुफ़्तिन ॾे वञ, अदा तोखे वुज़ू अचे थो न ग़रीब खे ॾस। यानी जेका शइ तोखे मालूम आहे, तोखां को वॾो को कॉम्प्लिकेटेड को सुवालु पुछे थो पोइ तूं भली कर, पर जेका शइ न भवन मां न ॿुधाईंदुसि ऐं वञ तूं एॾे वञ, हाणे न को होॾे वेंदो न को वरी वुज़ू ई कंदो। तंहिंजे करे जेको आहे सो जेका शइ तव्हांखे ख़बर आहे बाबा शिरक आहे, शिरक नाहे करिणो, माण्हुनि खे ॿुधायो। तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो लेकिन मरण खां अॻु में अहिड़ा शख़्स जेके ॾोकड़नि जे करे शयूं लिकाइनि पिया इस्लाम जूं, क़ुर जूं, हदीसुनि जूं, चए थो इल लज़ीन ताबू व असलहू, पर जेकॾहिं तौबह कई ऐं पंहिंजो इस्लाह कयनि, व बयनू, ऐं जेका शइ लिकाए अथनि हाणे खुली ॿुधाइनि माण्हुनि खे, त पोइ फउलाइक अतूबु अलैहिम, पोइ अहिड़ी अमल करण खां पोइ अलाह फरमाए थो मां हुननि जी तौबह क़बूल कंदुसि, छो त अना तव्वाब रहीम, मां तौबह क़बूल कंदड़ ऐं रहीम आहियां। बाक़ी इन लज़ीन कफ़रू व मातू हम कुफ़ारुन उलाइक अलैहिम लानतुल्लाह, बाक़ी जेके न मुड़िया ऐं कुफ़र जी हालत में मरंदा त इन जे मथां अलाह जी लानत, वल मलाइकत व नास अजमईन, फ़रिश्तनि जी ऐं जेको आहिनि सो इंसाननि जी बि उनजे मथां लानत आहे। ख़ालिदीन फ़िया, इन लानत में हमेशह रहंदा। लानत एक्चुअली आहे छा? लानत जेका आहे सा जेका आहे सो हिकिड़ो अज़ाब जो क़िस्म आहे। उहो कहिड़ो अज़ाब आहे? ला युख़फ़ु अनहुमुल अज़ाब वला हुम युनज़रून, जहन्नम में जॾहिं वेंदा त थिया ॿियनि खे कॾहिं कॾहिं का रिसेस मिलंदी अज़ाब खां, लेकिन लानत पियल वारनि खे अज़ाब में न तकलीफ़ थींदी, न हुननि खे का वरी रिसेस मिलंदी। ऐं जेको आहे सो व इलाहुकुम इलाहु वाहिद, अलाह तव्हांजो हिकिड़ो आहे, ला इलाहा इल्ला, सभु कमु हू अकेलो करे थो, उहो रहमान रहीम, रहमान रहीम आहे। उन खां पोइ अलाह ताला फरमाए थो व मिनन नास मन यत्तखिज़ मिन दूनिल्लाह अंदादन। बहरहाल हाणे वक़्तु मुंहिंजो इहो ख़तमु थी वियो आहे। हीअ ॿ अहम आयतूं मां तव्हांखे ॿुधाए सघां हा, पर टाइम ख़तमु थी वियो आहे। हीउ प्रोग्राम सुभाणे सुबुह जो 7 बजे रिपीट थींदो। उन खां अलावा हीउ तव्हांजो यूट्यूब ते बि अपलोड थी थो वञे, इन खे बि तव्हां ॾिसी सघो था। मां रब खां दुआ थो घुरां त पंहिंजे कलामुल्लाह असांजे घर घर में पहुचाए, जिते असीं सम्झी अलाह खे ॿुधूं ऐं पोइ असां अलाह जूं ॻाल्हियूं ॿुधी ऐं अलाह खे राज़ी करे वञूं ऐं असां ज़िंदा रहूं, अलाह सां पंहिंजा कनेक्शन ऑफ न कयूं, स्विच न बंदि कयूं रब सां, त न त पोइ असां स्विच जंहिंजो बंदि थो हथ सां करे इहो मुर्दो आहे, पोइ चाहे भली खाए पीए, पर जंहिंजो स्विच ऑन आहे अलाह खे यादि थो करे, अलाह सां जो कनेक्शन थी थो वञे, अलाह जी हुन तवजह थिए थी ऐं उहो ज़िंदा आहे। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।